अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कोड़े कायां तुझो लिखन लख हजार, जियो सबका जियो सी दर्शन धारूं धार, प्रेम तुझा पार केड़ा ची केड़ा चवां। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी है दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जा माग ॿुधे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 5 अगस्त 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम की शुरुआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जीतो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते भी रहो सिंध लाए सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। सिंध जा हुक्मरान मुसलसल सभु ठीकु आहे वारो राग ताला पींदा रहिया आहिनि, पर उहे कॾहिं बि सभु ठीकु करे न सघिया आहिनि। हिकु पासे बदअमनी जी बाह ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे त ॿिए पासे मेरठ जी लताड़ थी रही आहे। सिंध जा संजाहवंद मुसलसल आवाज़ उथारींदा रहिया आहिनि, पर जंहिं समाज में हुक्मरान अंधा ॿोड़ा ऐं गूंगा बणिजी वञनि उते भला केरु थो ॿुधे। सिंध में हुकूमती रिट महज़ बयाननि ऐं फ़ोटो सेशन ताईं महदूद थी वई आहे। हक़ीक़ी तौर ते हुकूमत जो किरदारु ऐं अमल दख़ल ॾिसण में नथो अचे। ईअं थो लॻे ॼण त सिंध में झंग जो कानून राइज आहे, जिते जेको ॾाढो सो गाबो बणियल आहे। कानून लागू कंदड़ इदारा पिणु बेवसी ऐं नाअहली जो मुजसमो बणिजी चुका आहिनि। अहिड़ी बदअमनी ऐं बदइंतज़ामी जे नतीजे में सिंध जे आम माण्हुनि लाइ घर ऐं रोड रस्ता इस्पतालूं सभई हंध गैर महफ़ूज़ बणिजी चुका आहिनि, छाकाणि सिंध में धाड़िलनि जी बादशाहत क़ाइमु थी चुकी आहे। हीउ सॼो ॾहकाव को ओचितो पैदा नाहे थियो, पर सालनि खां जारी ख़राब हुक्मरानी, सियासी मुसलहतनि, पुलिस जे सियासी वाबस्तगियुनि ऐं हुकूमती बेहसी जो अहिड़ो मंतक़ी अंजाम आहे, जंहिंजे नतीजे में धाड़िलनि जा राज मज़बूत थींदा विया। उन जा नेटवर्क वॾेरनि, कुझु पुलिस अमलदारनि ऐं बासर शख़्सियतनि जी पुठभराई सां एतिरा त ताक़तवर बणिजी विया आहिनि जो उहे हाणे कचे जे ॿेलनि ताईं महदूद नाहिनि रहिया, पर हाणे उहे शहरनि ताईं पहुची चुका आहिनि, जो उहे न रुॻो हाणे सरेआम ॾींहुं ॾिठे जो शहरनि मां फुरूं धाड़ा ऐं अॻवा जूं वारदातूं करणु लॻा आहिनि, पर उनखां अॻिते वधी धाड़ेल पुलिस जी मौजूदगी में हथियारनि जी निमाइश कंदे वीडियो रिकॉर्ड करे सिंध जे माण्हुनि खे इहो पैगाम ॾियणु लॻा आहिनि त पुलिस असांखे फुलुट वारे रस्ते ते रोकण में बिल्कुलु ई बेवस ऐं लाचार आहे, बल्कि सहूलियतकार बणियल आहे। डॉक्टर करपाल दास, जेको सखर जी सिविल अस्पताल में हिकु सीनियर प्रोफेसर तौरु पंहिंजो ख़िदमतो सरंजाम ॾेई रहियो आहे, हू जॾहिं सखर खां ख़ैरपुर वञी रहियो हो त नई पुल बैराज वटि हथियारबंदनि संदसि गाॾी ते फायरिंग कई, जंहिंमें डॉक्टर करपाल दास त मुजज़ाणे तौरु महफ़ूज़ रहियो, पर संदसि साथी नौजवान टेक्नीशियन वज़ीर बोहड़ गोली लॻण सबबि मौक़े ते ई क़तल थी वियो। उन वाक़े खां पोइ पुलिस पारां सर्च ऑपरेशन करे कुझु शकी माण्हुनि जी गिरफ़्तारी जूं दावाऊं त कयूं वियूं आहिनि, पर अञा ताईं पुलिस मुतमइन कंदड़ नतीजा ॾेई नाहे सघी, छाकाणि त जेका कार्रवाई माण्हुनि खे तहफ़ुज़ जो अहसासु न ॾियारे सघे, जेका कार्रवाई कातिलनि खे रोके न सघे, जेका कार्रवाई सिर्फ़ु बयाननि ते महदूद रहे, उहा रुॻो वक़्त जो ज़ाया करण खां सवाइ कुझु बि नाहे। डॉक्टर करपाल दास ते थियल हमिलो न रुॻो बदअमनी जो बदतरीन ऐं अफ़सोसनाक वाक़ियो आहे, पर उन सां गॾोगॾु उहो पिणु साबित थो करे त हाणे डॉक्टर जेके इंसानी जाननि जे बचाव लाइ क्लिनिक, इस्पतालनि ऐं एमरजेंसी वार्डनि में जा खुड़नि था, से बि महफ़ूज़ न आहिनि। डॉक्टर वज़ीर बोहड़ जो क़त्ल दरअसल हुकूमती ऐं इंतिज़ामी नाकामी जो जनाज़ो आहे। सुवाल इहो आहे त सिंध में ॾोहारी एतिरा ताक़तवर छो आहिनि, सिक्योरिटी इदारा ख़ामोश छो आहिनि, इस्पतालनि खां वठी स्कूलनि, बाज़ारनि ऐं घरनि ताईं अदम तहफ़ुज़ जी लहर छायल छो आहे, छो हर रोज़ कंहिं न कंहिं इलाइक़े मां अगवा, धाड़ा, फायरिंग ऐं क़त्ल जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। कानून लागू कंदड़ इदारा अहिड़नि वाक़िअनि खे रोकण में छो नाकाम बणियल आहिनि। कश्मीर मां वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त अगवा, क़त्ल, तोड़े धाड़नि जे वारदातनि में मुलविस ऐं केतिरनि ई केसनि में घुरिबल ज़िले जा बदनाम धाड़ेल सदाम कोकारी ऐं नसरू कुकारी पुलिस मोबाइल जे भरिसां हथियारनि जी निमाइश करे रहिया आहिनि। उहा अहिड़ी हुकूमती बेवसी ऐं लाक़ानूनीत आहे
जेका कंहिं बि हुकूमत लाइ बि शर्म जो बाहिस बणिजी सघे थी। उनखां वधीक शर्मनाक ॻाल्हि इहा आहे त उन्हनि ॾोहारियुनि ख़िलाफ़ु का बि तकड़ी ऐं नतीजा खेज़ कार्रवाई अमल में न आई आहे, सवाइ हिकु पुलिस इंचार्ज खे मुअतल करण जे। सिंध जे मौजूदा हालतुनि खे जेकॾहिं अमन जे क़त्लेआम जो नालो ॾिजे त उन में को बि वधाउ न थींदो। हिते न रुॻो आम शहरी पर तालीम, सिहत, वापारु, कानून, साफ़त, अदब ऐं भलाई वारे कमनि सां लाॻापियल माण्हू बि ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि। उन्ही पस मंज़र में जॾहिं शहरी अवाम, पंचायतनि जा अॻुवाण, मेडिकल एसोसिएशन जा नुमाइंदा, सरकारी पार्टियुनि जा अॻुवाण, उस्तादनि जा इतिहाद, साफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि पारां SSP सखर खे हटाइण जो मुतालबो कयो वियो त उहो रुॻो इंतिज़ामी तब्दीली जो मुतालबो न आहे, पर उहा माण्हुनि जे दिलनि में मौजूदु ख़ौफ़ जे ख़िलाफ़ु हिकु जदोजहद आहे जेका बदअमनी जे ख़िलाफ़ु हिकु क़ौमी मज़ाहिम जी शक्ल इख़्तियार करे रही आहे। पुलिस जो कमु आहे त हू अमन क़ाइमु करे, ॾोहारियुनि खे कानून जे कटहरे ताईं पहुचाए, अवाम खे तहफ़ुज़ जो अहसासु ॾियारे। पर जेकॾहिं पुलिस पाण ई ॾोहारियुनि सां ॿिट बणिजी संदन सहूलियतकारी वारो किरदारु अदा करे त पोइ अहिड़नि इदारनि जी मौजूदगी जो कहिड़ो फ़ाइदो। सखर में थियल इन अफ़सोसनाक वाक़े ऐं उनखां पोइ थियल एहतिजाजनि, बयाननि ऐं धरणनि मां साफ़ ज़ाहिर आहे त अवाम हाणे सिर्फ़ु बयानु नथो चाहे, हूअ अमल थो चाहे। हूअ पंहिंजी हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ थो चाहे, हू कानून जी हुक्मरानी थो चाहे, हूअ पुलिस जी नई हिकमत अमली, मुसर निगरानी, ॾोहारियुनि ख़िलाफ़ु नतीजा खेज़ ऑपरेशन ऐं अवामी अमन जी बहाली चाहे थो। जेकॾहिं इहो सभु नथो मिले त पोइ सुवालु सिर्फ़ु सिंध जो न रहंदो, पोइ सवालु हुकूमत जे वजूद जो थींदो। असीं सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त डॉक्टर करपाल दास ते हमले जे जवाबदारनि ऐं संदसि साथी वज़ीर बूहड़ जे कातिलनि खे बिना का देर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। उन सां गॾु सखर ऐं ख़ैरपुर समेत सॼी सिंध में अमन अमान जी ख़राब थियल सूरतहाल खे बहितर बणाइण लाइ अहिड़ो लाइ अमल जोड़ियो वञे जंहिंसां सिंध जे माण्हुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए सघिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सचाई जे हिन सफ़र में असीं मुसलसल जा खोड़ियूं पिया, जंहिंजा शाहिद में ॿुधंदड़ पिणु आहियो ऐं अव्हीं ॾिसंदड़ पिणु आहियो जेके वॉइस ऑफ सिंध लंडन वेब TV ॾिसो था। असीं अव्हां खे इहो ॿुधाईंदे ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं त 10 अगस्त ते असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वेब TV ऐं उन सां गॾोगॾु ॿिन्ही इदारनि जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं सिंध जे हक़नि वारी जदोजहद जे अॾोर किरदार सां इमदाद अली ओढो जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। जेकॾहिं अव्हीं सालगिरह जे हवाले सां को मवादु मोकिलणु चाहियो था त असां ॾे ज़रूरु मोकिलियो। पोइ उहो मवादु लिखत जी सूरत में हुजे या वरी वीडियो या ऑडियो जी सूरत में, असीं उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु ख़ुसूसी नशरियात जी ज़ीनत पिणु बणाईंदासीं। जेकॾहिं अव्हीं चाहियो था त हिन इदारे जी माली मुआवनत थी पवे त पोइ अव्हीं असांखे इश्तिहार ज़रूरु ॾियो। सचाई जे हिन सफ़र में असीं अव्हां जे सहकार जा थोराइता रहंदासीं। सिंध में मेरठ जी मौत जी शरह ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। पाड़ू ऐं मेहनती नौजवान नसल जी आख़िरी उमेद वारो बेड़ो सिंध पब्लिक सर्विस कमीशन पिणु ॿुॾी रहियो आहे। इन समूरी सूरतहाल ते पंहिंजे तजिए में मंज़ूर सोलंगी लिखे थो, रुॻो इहो न आहे त मेरठ जो बेड़ो ॿुॾी रहियो आहे, पर उनखां बि वधीक अलमियो इहो आहे त मेरठ खां अॻु सिंध जी मज़ाहिम जो ॾीओ पिणु विसामे पियो। आवाम जे बुनियादी आइनी हक़नि लाइ जाखोड़ ख़तमु थी वई। सिंध जी समाजी ऊंदह में हर रोज़ को नओं कहर, को नओं कीस थी रहियो आहे। उन कहर ऐं कीस जे ख़िलाफ़ को सिंध में आवाज़ न पियो थिए। ताज़ो हिकु आज़ाद पर सरकार जी सरपरस्ती हेठि हलंदड़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन 1544 पुलिस जे ASIs जूं जेके भर्तियूं कयूं आहिनि, उन बाबति सोशल मीडिया ते जेको मातम मतो आहे, उन सिंध समेत सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो आहे।
ऐं ख़बरूं तोड़े तबसरा थी रहिया आहिनि त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे वेझे माज़ी जी तारीख़ जे मुबैना तौरु ताज़ो पुलिस ASI जी मंडी उर्फ़ पीढ़ी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी सभ खां वॾी पीढ़ी हुई, जंहिंमें नौकिरियुनि जो खुलेआम विकिरो थियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शादत खां पोइ इक़्तिदार में आयल PP जे हाकिम टोले जे 18 साल जे ॾिघे अरसे में हूअं त 2010 वारो बोर्ड ऐं 2011 तोड़े 2022 वारे बरसाती बोर्ड सिंध में बेपनाह तबाही आंदी गॾोगॾु रिश्वत ऐं अक़रबा परवरी सबबि पैदा थियल सिंध में ख़राब हुक्मरानी पिणु सिंध जे सूरनि में इज़ाफ़ो कयो। पर नाअहल ऐं सिफ़ारिशी माण्हुनि खे नौकरियूं ॾेई सिंध जे ईंदड़ नसलनि मथां घटि में घटि 30 सालनि लाइ जेके इंतिज़ामी आफ़ीसर मढ़िया पिया वञनि, पर उन्हनि जो अज़ाब ईंदड़ नसलनि खे भोगणो पवंदो। जीअं ज़ियाउल हक़ जी मंशात ऐं क्लाशनकोफ कल्चर मां 37 सालनि खां पोइ बि पाकिस्तान जी जान आजी नाहे थी, बिल्कुलु ईअं सिंध जी ईंदड़ नसल ऐं ज़माननि ते पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए थाफियल नाअहल इंतिज़ामी मशीनरी जी सज़ा पिणु घटि में घटि ईंदड़ 30 सालनि ताईं सिंध में बरक़रार रहंदी। पर लेखो कजे त सिंध जी तारीख़ जो उहो सभ खां वॾो अलमियो आहे त उहा सिंध जेका तारीख़ में हर दौर में हर ॾाढ ऐं ॾहकाव जो सदाईं मुक़ाबिलो कंदी रही आहे, उन सिंध मां मज़ाहिमत मरी ऐं ख़तमु थी वई आहे। सिंध जा उहे अदीब शाइर सुघड़ ऐं साज़ींदा जिन जे कलमनि ऐं ज़ुबाननि मां सदाईं मज़ाहिम जा अखर ऐं आवाज़ बुलंद थींदा हुआ, उहे हाणे ॼण त मरी सड़ी या सुन थी चुका आहिनि। अयूब ख़ान जे दौर जूं एंटी-1 यूनिट तहरीकूं हुजनि या हारियुनि जूं बग़ावतूं, भुट्टे जे दौर जूं सिंधी ॿोली वारियूं हलचलूं हुजनि या ज़ियाउल हक़ जे अमृती दौर खे ॾिनल सियासी ऐं साफ़ती ललकारूं, हींअर उहे सभु ख़ामोश या कफ़न पोश थी चुकियूं आहिनि। उहा सिंध जेका हर क़ानूनी आइनी इंसानी इख़लाक़ी ॾाढाई ख़िलाफ़ मज़ाहिम जी अॻुवाणी या मेज़बानी कंदी हुई, उहा सिंध ख़बर नाहे केॾांहुं गुम थी वई आहे। गुज़िरियल महीने जुलाई में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पुलिस खाते में ASI जे नतीजनि जा ऐलान पिया कया त उन्हनि ॾींहंनि में हिंदुस्तान जे गादी वारे शहर दहली में नौजवाननि स्टाफ सिलेक्शन कमीशन जे इम्तिहान में गड़बड़ ख़िलाफ़ एहतजाज पिया कया। हिंदुस्तान में स्टाफ सिलेक्शन कमीशन पिणु ईअं नॉन कमीशनड आफ़ीसर भर्ती कंदी आहे जीअं असांजा नवें ग्रेड जा मुलाज़िम सिंध पब्लिक सर्विस कमीशन करे रही आहे। साॻे ई जुलाई जे महीने में असां खां 55 साल अॻु अलॻि थी वियल बांग्लादेश जे गादी वारे शहर ढाका में पिणु नौजवाननि बांग्लादेश पब्लिक सर्विस कमीशन जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। जुलाई जे महीने में भारत ऐं बांग्लादेश में एहतजाज पियो थियो, पर जुलाई जे महीने में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां पुलिस खाते में नौकरियुनि जी नीलामी ते सिंध में मुकमिल ख़ामोशी हुई। सिंध में 100 जे लॻभॻि पार्टियूं, तनज़ीमूं, फोरम, संगतूं ऐं एसोसिएशन आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध जे नौजवाननि जो दर्द कंहिं बि क़ौम परस्त या कंहिं जमहूरी या इनक़लाबी पार्टी खे महसूसु न थियो। कंहिं शागिर्द तनज़ीम ऐं तहरीक खे पिणु सिंध जे नौजवाननि जो को ताव न आयो। कंहिं शाइर, फ़नकार ऐं लाहौती लॾे खे पिणु सिंध जे अहिड़े नौजवाननि सां थींदड़ हीअ ॾाढाई नज़र न आई। नई पब्लिक सर्विस कमीशन जो हीउ ॾाढ कंहिं NGO जे मंशूर सां किथे अटकी सघियो। साॻे रीत वकीलनि जे कंहिं फोरम खे सिंध में नौजवाननि सां थींदड़ उहा गैर क़ानूनियत नज़र न आई। कंहिं अदबी संगत, कंहिं सगा, कंहिं तरक़ी पसंद मुसनफ़ीन खे सिंध जे नौजवाननि सां पब्लिक सर्विस कमीशन जो थींदड़ इहो अन्याउ अॻिते न चढ़ियो। कंहिं मेलाई, थेलाई या इस्लामाबादी अदीब जे ज़िंदह सरजंदड़ ज़मीर खे बि का रोंड न आई। शाबाश हुजे वरी बि सिंध जे कुझु फ़र्दनि सियासी तौरु सरगर्म माण्हुनि, लेखकनि ऐं मज़ाक़ कंदड़ सिंध जे फ़नकारनि खे जिन 60 ऐं 70 लखनि में नौकरियूं विकिणण जा टोटका ठाहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में लॻंदड़ ताज़नि तारीख़ जे वॾनि में वॾनि धाड़नि खे उघाड़ो कयो। जेतोणीकि सिंध जी सजणाई जूं दावाऊं कंदड़ पार्टियूं, सान्याह जी दावा कंदड़ तनज़ीमूं ऐं पंहिंजे पाण खे मुहिब वतन ऐं क़ानून पसंद फ़र्द पब्लिक सर्विस कमीशन में ख़ासि करे ताज़ो ASI जे नौकरियुनि ते थींदड़ करप्शन ते बि ईअं ई चुप रहिया जीअं हू अॻु में थींदड़ करप्शननि, अक़रबा परवरियुनि ऐं मेरठ जी लताड़ ते चुप रहिया आहिनि। त पोइ उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहं ते ख़ुदा न करे त अब्दुर्रहीम गिरोहड़ी जे हवाले सां मशहूरु इहा चवणी अमल में ईंदे नज़र ईंदी, जंहिंमें अब्दुर्रहीम गिरोहड़ी चयो हो त सिंध सॼी दुनिया खां 40 साल अॻु तबाह थींदी। सिंध पुलिस खातो, जंहिंखे 2013 जी ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी सर्वे रिपोर्ट में सभ खां वॾो करप्ट खातो करार ॾिनो वियो, उन में वरी जेकॾहिं ही 60 लख रुपयनि जे इल्ज़ाम वारा ASI भर्ती थी पोस्टनि ते पहुता त पोइ सिंध में अयाज़ जी सिट वारी इहा राति अची वेंदी जंहिं रात जे खुटण ऐं सुबुह जे थियण जो को बि इम्कान ऐं आसरो न बचंदो। अयाज़ चयो हो त
काहू मथां केतिरा उभरी लथा चंड ए ऊंदा हा खंड सिंध न संभरी सोजरो। अचो त सिंध खे उन इम्कानी तबाही खां बचाइण लाइ सिंध में मेरठ जी लताड़ ख़िलाफ़ नौजवान जी आवाज़ में आवाज़ मिलाए संदन हिम्मत वधायूं ऐं सिंध में पब्लिक सर्विस कमीशन खे लॻंदड़ धाड़नि जो रस्तो रोकियूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नामियारे लेखक नदीम अख्तर जो लिखियल ख़ूबसूरत लेख जंहिंजो उनवान आहे ट्रंप जा टेरिफ, छा कंहिं ॿिए मुल्क में जशन या मातम जारी आहे। हीअ ख़बर यकीनन उमेद अफ़ज़ा आहे त अमेरिका ऐं पाकिस्तान जे विच में टेरिफ ऐं वापारी मामलनि बाबति हिकु मुआइदो तइ थी वियो आहे। पाकिस्तान सां वापार करण दौरान अमेरिका खे तक़रीबन $3 अरब जो निहायत मामूली नुक़सानु थींदो आहे, पर पाकिस्तान लाइ उहा रक़म तमामु वॾी आहे छाकाणि त मुल्क जो मजमूई बरामदात फ़क़्ति $32 अरब आहिनि ऐं पाकिस्तान लाइ $3 अरब जो घणो नुक़सानु बि बर्दाश्त करण जी सघ नाहे। उन मुआइदे खां पोइ न फ़क़्ति इहा उमेद आहे त पाकिस्तान जी बरामदात ते लॻंदड़ 29% जे टेरिफ वारे इम्कानी नुक़सान में घटिताई थींदी, पर उन सां गॾु मुल्क जी टेक्सटाइल सनत बि उन वॾी तबाही खां कंहिं हद ताईं बची सघंदी, जंहिंखे पैदावार जे क़ीमतनि में इंतिहाई वाध सबबु अॻे शदीद दबाव खे मुंहुं ॾियणो पियो आहे। ज़ाहिर आहे त हुकूमत जे तरफ़ां जेका ग़ैर मामूली ख़ुशी जो इज़हार कयो पियो वञे उन जे हवाले सां कुझु तल्ख़ हक़ीक़तनि ते बि नज़र विझणु ज़रूरी आहे। इहो त सही आहे त हाणे पाकिस्तान ते 29% बदिरां 19% इज़ाफ़ी टेरिफ लागू कयो वियो आहे, पर उन सां गॾु इहा बि हिकु टारण जहिड़ी हक़ीक़त आहे त अमेरिका ॾांहुं पाकिस्तान जूं बरामद थियल शयूं ऐं सामान घटि में घटि 19% महांगा थी वेंदा, जंहिंजे नतीजे में अमेरिका ॾांहुं पाकिस्तान जी मौजूदा बरामदात जो मिक़दार पिणु यकीनन घटिजी वेंदो। सदर ट्रंप हिकु ट्वीट ज़रिए ऐलान कयो आहे त पाकिस्तान सां गॾिजी मुल्क अंदरि तेल जा नवां ज़ख़ीरा ॻोल्हण ऐं मौजूदा पैदावार वधाइण लाइ कमु कयो वेंदो, जंहिंजी क़यादत हिकु अमेरिकी आयल कंपनी कंदी। उन सां गॾु पाकिस्तान अमेरिका खां तेल दरामद करण ते बि रज़ामंद थी वियो आहे, जिते अमेरिका मां 10 लख बैरल तेल ते ॿधल पहिरियों ॿीचो हिन हफ़्ते ह्यूस्टन मां रवानो थी अक्टूबर जे आख़िर ताईं पाकिस्तान पहुचण जी उमेदु आहे, पर सुवालु इहो आहे त 6700 मील परे खां ईंदड़ तेल जी क़ीमत केतिरी हूंदी। इन सवाल जो सादो जवाबु इहो आहे त उहा क़ीमत सऊदी अरब ऐं ॿियनि खिलजी मुल्कनि जी भेट में तमामु घणी महांगी हूंदी। ईरान खां बि तेल ऐं गैस तमामु घटि क़ीमतनि ते मिली सघे थो, पर उनजी ख़रीदारी ते अञा ताईं पाबंदियूं लागू थियल आहिनि। अमेरिका पूरी दुनिया में पंहिंजो तेल विकिणणु चाहे थो ऐं उन मक़सद लाइ हू टेरिफ कार्ड खे वॾी चालाकी सां इस्तेमालु करे रहियो आहे। इज़ाफ़ी टेरिफ जी धमकी खां अॻु यूरोप ऐं भारत रूस जो साफ़ थियल तेल ख़रीद करे रहिया हुआ, पर हाणे जॾहिं अमेरिका उन्हनि मुल्कनि खे तेल ऐं गैस विकिरो करे रहियो आहे त ओचितो यूरोपीय यूनियन खे रूस ते लागू कयल उन्हनि पाबंदियुनि जो ख़्यालु अची वियो जिन खे अॻु में हू नज़रअंदाज़ कंदो रहियो हो। नतीजे तौरु हाणे यूरोप कंहिं बि ज़रिए सां रूस खां तेल वठण लाइ तयारु न आहे। अमेरिका सां टेरिफ जो मसइलो तइ थियणु यकीनन हिकु मुस्बत अॻुभराई आहे, पर इन सिलसिले में जशन जहिड़ी फ़िज़ा पैदा करण जो को ख़ासि जवाज़ नज़र नथो अचे। जेसिताईं असां पंहिंजी मईशत जे बुनियादी मसइलनि ते ध्यानु न ॾींदासीं तेसिताईं असां कॾहिं जशन त कॾहिं मातम वारी सूरतहाल में फाथल रहंदासीं। असांजी मईशत जी जिसामत अफ़सोसनाक हद ताईं निढड़ी आहे। हुकूमत जे मुताबिक़ असांजी GDP $422 अरब आहे, जॾहिं त ग़ैर जानबदार ज़रियनि मूजिबि उहा फ़क़्ति $350 अरब आहे। असांजे वॾे पाड़ेसरी मुल्क जे केतिरनि ई सूबनि जी GDP उन खां वधीक आहे। असांजूं बरामदात फ़क़्ति $32 अरब जूं आहिनि, जॾहिं त वियतनाम जूं बरामदात $405 अरब खां वधी वियूं आहिनि। फ़क़्ति 8 साल अॻु यानी 2017 में वियतनाम जी GDP $281 अरब हुई, जेका 2024 में वधी $450 अरब खां मथे पहुची चुकी आहे। छा फ़क़्ति 7 सालनि में $169 अरब जो वाधारो बेमिसाल कारकर्दगी नाहे। वियतनाम जा ज़र मुबादले जा ज़ख़ीरा $80 अरब खां वधीक आहिनि।
जॾहिं त असीं अञा ताईं 20 अरब डॉलर जी हद बि उबूर न करे सघिया आहियूं। इहो सवाल ज़रूरु पैदा थिए थो त गुज़िरियल 8 सालनि दौरान वियतनाम कहिड़ी रीति हैरान कुन तरक़ी कई ऐं असीं छो मुसलसल ज़वाल जो शिकार रहियासीं। उहे कहिड़ा सबब आहिनि जो अॼु असां मुआशी समाजी तौरु ॾखण एशिया जे सभिनी मुल्कनि खां तमामु पुठिते आहियूं। गॾियल क़ौमुनि जे तरक़ियाती इदारे UNDP पारां 2 साल अॻु जारी कयल इंसानी तरक़ी जे दर्जे बंदी मुताबिक़ दुनिया जे 193 मुल्कनि मां पाकिस्तान 168 नंबर ते हो, यानी फ़क़्ति 25 मुल्क अहिड़ा हुआ जिते माण्हुनि जी हालत असां खां वधीक ख़स्ता हाल ऐं ख़राबु हुई। इन ॻाल्हि ते ख़ुशि थियण जो को ख़ासि फ़ाइदो नाहे त अमेरिका असां ते 19%, भारत ते 25% ऐं बांग्लादेश ते 20% इज़ाफ़ी टैक्स लागू कयो आहे। उन जे उबतड़ असांखे इन ॻाल्हि ते संजीदगी सां ग़ौर करणु घुरिजे त फ़क़्ति हिकु ॾहाके में वियतनाम, भारत ऐं बांग्लादेश समेत केतिरा ई मुल्क असां खां कीअं एतिरो अॻिते निकिरी विया। 2018 में असांजी GDP 356 अरब डॉलर हुई, जेका अॼु 2025 में बि लॻभॻि एतिरी ई आहे। सोचण जी ॻाल्हि हीअ आहे त आलमी दर्जे बंदी में असां तरक़ी करण बदिरां पोइ वञी 38 दर्जे ते छो अची वियासीं। बुनियादी मसइलो इहो आहे त असांजी हुकूमत जो ढांचो मुल्क जी मईशत जी जिसाम जे भेट में इंतिहाई वॾो आहे। हिन वक़्तु हुकूमत जी आमदनी ऐं ख़र्चनि में खरबे रुपयनि जो गैर मामूली फ़र्क़ु आहे। मौजूदा माली साल जे बजट खे ॾिसिजे त बजट 17.5 खरब रुपया आहे, जॾहिं त हुकूमत जी ख़ालिस आमदनी फ़क़्ति 11 खरब रुपयनि जे लॻभॻि आहे। कर्ज़ जी वापसी, दिफ़ाई ख़र्चनि ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन ते ई हुकूमत जी पूरी ख़ालिस आमदनी खां बि वधीक ख़र्च अचे थो। इन्ही ख़तरनाक ख़सारे ते ज़ाब्तो आणण जा फ़क़्ति 2 तरीक़ा थी सघनि था। या त हुकूमत पंहिंजा गैर पैदावारी ख़र्च घटि करे या वरी आमदनी में गैर मामूली वाध आणे। पर हालतूं अहिड़ियूं आहिनि जो मुल्क जी मईशत जी वाध जी हक़ीक़ी शरह रुॻो 2% जो लॻभॻि आहे, जेका आबादी जी वाध जी शरह जे बराबरि आहे। तंहिं करे मुआशी वाध जी का उमेद अफ़ज़ा सूरत साम्हूं नथी अची सघे। असांजी हुकूमत जी सोच इहा आहे त टैक्स वधाए आमदनी वधाए सघिजे थी, जॾहिं त आलमी तजर्बे मूजिबि इहो फार्मूलो घणे अरसे ताईं कमु नथो अचे। दुनिया जा उहे मुल्क जिन मुआशी तौर ते तेज़ी सां ऐं पाइदारी सां अॻिते वधी तरक़ी कई आहे, उन्हनि माण्हुनि ते टैक्स जो भार घटि करे मंडी में ख़रीदारी जी सघ वधाई। उन सां मईशत जा सभु शोबा मुतहरिक थिया, सरमाएकारी जे नवनि मौक़नि जो जनमु थियो ऐं हुकूमत जी आमदनी में पाण मुरादो वाधारो थियो। अहिड़ियूं समझदार हुकूमतूं उहा आमदनी पंहिंजे माण्हुनि जे फलाही मनसूबनि, साइंस ऐं टेक्नोलॉजी, तालीम, तहक़ीक़ ऐं इंफ्रास्ट्रक्चर ते ख़र्च कंदियूं आहिनि। नतीजे तौरु मुल्क जी मजमूई हालत सुधरे थी। असां लाइ अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजूं हुकूमतूं पंहिंजी हक़ीक़ी आमदनी जी मुनासिबत सां ख़र्च घटाइण लाइ तयारु ई न आहिनि। उन जे उबतड़ आम माण्हुनि तां वधीक टैक्स उगाड़े ऐं ॿियनि बैन अल-अक़वामी माली इदारनि खां वधीक कर्ज़ वठी पंहिंजे फुज़ूल ख़र्च पॉलिसियुनि खे हलाईंदियूं रहनि थियूं। इहो ई नतीजो हो जो मुल्क वॾे माली बुरहान में फासी पियो। पाकिस्तान खां ख़तरात अञा बि टरिया न आहिनि। स्टेट बैंक जे गवर्नर मूजिबि पाकिस्तान खे मौजूदा माली साल दौरान परॾेही कर्ज़नि जी अदायगी तौरु 25 अरब डॉलर जी रक़म अदा करणी पवंदी, जेका मुल्क जी ज़ख़ीरा ज़र जी भेट में केतिरी वॾी आहे उन जो अंदाज़ो आसानी सां लॻाए सघिजे थो। उन्हनि इंतिहाई ॾुखियनि हालतुनि में अमेरिका पाकिस्तान ते 19% इज़ाफ़ी टैरिफ लागू कयो आहे, पर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त उन ते मुल्क जे इख़्तियारनि पारां जिस्मनि, तक़रीरनि ऐं पधरनामनि ज़रिए थोरा अदा कया पिया वञनि, ॼण को वॾो इनाम मिलियो हुजे। अमेरिका जी इहा पॉलिसी आहे त हिन वक़्तु 69 मुल्कनि ते 10% खां 41% ताईं जी टैरिफ लागू कई वई आहे। पर सुवालु इहो आहे त छा उन्हनि मुल्कनि मां कंहिं बि मुल्क जश्न मल्हाइण या मातम करण जो ऐलान कयो आहे? असांखे ख़ुशफ़हमी बदिरां हक़ीक़त पसंदी सां सूरत हाल खे सम्झी पंहिंजे मुआशी पॉलिसियुनि जे कोताहियुनि जो जाइज़ो वठणु घुरिजे, छो त जश्ननि सां न मईशत बहितर थींदी, न वरी माण्हुनि जी हालत में को सुधारो ईंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नदीम अख़्तर जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु 25 अगस्त ते जदीद सिंधी अदब जे वॾे नाले सिंधी अदबी संगत जे बानी
दादा गोबंद माली जो अॼु जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। संदसि जनम ॾींहं ते खेसि भेटा पेश करण लाइ असीं अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था अली रज़ा काज़ी जो लिखियलु लेख, जेको असां चूंड कयो आहे संदसि किताब ठारू शाह 9 किलोमीटर मां। ठारू शाह में 5 अगस्त 1921 धारे जनम वठंदड़ गोबंद माल्ही जदीद सिंधी अदब जो वॾो नालो आहे। हुन 100 खां मथे कहाणियूं, 200 खां मथे मज़मून, 35 नाटक ऐं 28 नावल लिखिया। खेसि हिंद तोड़े सिंध में सभ खां घणा नावल लिखण करे नावल सम्राट यानी नावल जो शहज़ादो सॾियो वियो। गोबंद माल्ही खे 12-13 सालनि जी नंढी उमिरि में लिखण जो शौक़ु जाॻियो। उहो ज़मानो 1934 ऐं 35 वारो हो। हुनजी शुरूआती लिखणी नातन धर्म प्रचारक ऐं माहिवार सिंधी रिसाले शिकारपुर में मशहूरु जर्मन शाइर गोटी जे कंहिं नज़म जो तर्जुमो छपियो। गोबंद माल्ही 1941 ऐं 42 में सिंधी अदब में तरक़ी पसंद धारा जो बुनियादु विझी चुको हो। जॾहिं त सियासी हवाले सां कांग्रेस जो असर क़बूल कयाईं, हुन उन्ही अरसे में ई शागिर्द सियासत जी पीढ़ जो पथर बि रखियो, जंहिं दौरान हुनजो कामरेड सूबे ज्ञानचंदाणी सां तालुक़ु पैदा थियो, जंहिंखां हुन मार्क्सिज़म ऐं कम्यूनिज़म जो साइंसी तरीक़े सां इब्यास सिखियो ऐं गॾोगॾु ॿिन्ही ॼणनि कामरेड मोहम्मद अमीन खोसे सां वास्तो वधायो। दादा गोबंद 1942 में 3 महीना जेल में बि रहियो। जेल मां निकिरण बाद कम्यूनिस्ट पार्टी में शामिलु थियो। 1944 में कम्यूनिस्ट पार्टी कराची जो सेक्रेटरी पिणु थियो। साॻे साल हुन LLB जो इम्तिहान बि पास कयो। नामियारे अदीब कीरत बाबाणी पंहिंजी आत्मकथा में लिखियो आहे त 1942 जी जंग आज़ादी वक़्तु मूं 2 तरक़ी पसंद शख़्सनि जो नालो ॿुधो, हिकु कामरेड सोभो ज्ञानचंदाणी, ॿियो दादा गोबंद माल्ही। उन बयान मां माल्ही जी हैसियत जो अंदाज़ो करे सघिजे थो। 1942 जी तहरीक दौरान सिंध में हिकु नई तनज़ीम ठाहिण ॾांहुं राग़ब थियो। सिंधी सर्कल खां सिंधी अदबी संगत ताईं जो सफ़र उन दौर में थियो। गोबंद माल्ही खे विरहाङे खां अॻु सिंधी अदबी संगत जो पहिरियों सेक्रेटरी हुजण जो एज़ाज़ु हासिलु आहे। गोबंद माल्ही सहाफ़त बि कई ऐं स्टेज नाटकनि तोड़े फिल्म जी हिदायतकारी ऐं अदाकारी में बि हिसो वरिताईं। माल्ही जा 5 नावल पखिड़ा, वलर खां विछड़ी, ॾेही परॾेही, प्यार जी शिकस्त ऐं प्यार जी प्यास तमामु मशहूरु रहिया आहिनि। दादा गोबंद माल्ही 1947 में ठारू शाह खां जुदा थी हिंदुस्तान ॾांहुं अणॾिठी मंज़िल ॾांहुं रवानो थियो। हूअ जंहिंजो साह ठारू शाह हुई। उन्ही खां विछड़ण वक़्तु हुनजी हालति कहिड़ी हूंदी सा बयान खां ॿाहिरि आई, पर ठारू शाह वासियुनि खां उहो ॾींहुं बि न विसरियो हूंदो जॾहिं 30 नवंबर 1989 ते असांजो दादा गोबंद माल्ही ठारू शाह में आयो। ठारू शाह जो हीअ सपूत 10 फरवरी 2001 ते असां सभिनी खां मोकिलाए किथे दूर सिंध जे आसमान में गुम थी वियो, पर संसा अदबी ख़िदमतूं अॼु बि ज़िंदा आहिनि ऐं उहो किताब ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोठ जूं पिणु उन ॻाल्हि जो शाहिद आहे त गोबंद खे ठारू शाह सां केॾी मोहबत हुई। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब अचे रहिया हुआसीं दादा गोबंद माल्ही खे। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन